रोहिणी केनाल मां निकिरंदड़ सुल्तानपुर शाख खे 150 फुट घारो लॻो आहे, जेको अञा ताईं बंदि बि न थी सघियो आहे, जंहिं करे सवें एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची विया आहिनि। घारे वारे हंधि मौजूद आबादगारनि ऐं हारिन अली मोहम्मद खोसो, गुलाम रसूल खोसो, गुलाम नबी, गुलाम शबीर, दुर मोहम्मद ऐं ॿियनि इरिगेशन अमलदारनि ऐं बाअसर वॾेरनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे ॿुधायो आहे त शाख खे राति जो 2 वॻे घारो लॻो, जंहिंजो इतलाउ असां बर वक़्तु इरिगेशन अमलदारनि सर्वेयर हबीबुल्लाह विघियो ऐं टंडियल मोहम्मद बख्श बुर्दी खे ॾिनो, पर सुबुह ताईं अमलदार घारे वारे हंधि न पहुता ऐं न ई घारे खे बंदि करण लाइ के उपाउ वरिता विया आहिनि ऐं अञा ताईं घारो बंदि न थी सघियो आहे, जंहिं करे केले, मकई, कणिक समेत ॿिया केतिरा ई फसल पाणी हेठि अची विया आहिनि। आबादकारनि जो चवणु आहे त इरिगेशन अमलदार हथ वठी असांजे फसलनि खे ॿोड़ायो आहे। उन्हनि चयो त असांजा मुख़ालिफ़ इरिगेशन अमलदारनि सां गॾु आहिनि, जिन हथ वठी असांजे पोखियल फसलनि खे ॿोड़ायो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।